नाज़रीन हिन वक्त मां मौजूद हाँ प्रेस क्लब जैकबाबाद में जिते सिविल सोसाइटी पारां एक एहतजाजी रैली कढी वही है जेका इंडिया खिलाफ कढी वही है। रिसेंटली जो इंडिया में बीजेपी की हिकिड़ी मेंबर पारां नबी अली सलातो सलाम की शान में गुस्ताखी कई वही उन खिलाफ तमाम सिविल सोसाइटी तरफा इतने प्रेस क्लब में जो एक एहतजाजी रैली कढी वही है। अॼु जी जेका ही रैली आहे वो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां ज़िलाई सदर मीर लियाकत अली लाशारी साहब की क़यादत में आहे। अॼु जी रैलीअ में जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खां अलावा जेके आहिनि सभु जेके सियासी समाजी मज़हबी दुरियूं आहिनि सिविल सोसाइटी आहे ऐं असांजी जेका बार आहे उहे वकला बिरादरी भी जो है असां रैलीअ में शामिल आहियूं। अॼु जी जेका रैली आहे उनजो मक़सदु इहो आहे त वक़्तन ब वक़्तन जो पूरी दुनिया में जिथे भी जो पंहिंजो गैर मज़हब रहे तो वो कहिड़े भी पंहिंजे उन मज़हब सां ताल्लुक़ रखे तो उन्हनि हमेशा जो असांजे सोणे महबूब मदीने वारे साईं जे शान में जो गुस्ताखी कंदा रहिया आहिनि। अॼु जी रैलीअ जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त असां हिन रैलीअ जे तवसुस सां हिंदुस्तान गवर्नमेंट ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट खां असां इहो मुतालबो कयूं था त हिंदुस्तान जी जेका गवर्नमेंट आहे उन खां हर तरह सां पंहिंजो सोशल बाइकाट कयो वञे। न सिर्फ़ु एतिरो पर जेका उम्मत मुस्लिम आहे उन्हनि खे भी गुज़ारिश कयूं था त पंहिंजो इन हिंदुस्तान या इन खां अलावा जी पहिरियां फ्रांस या मुख़्तलिफ़ मुल्कनि में हमेशा जेके अहिड़े क़िस्म जी गुस्ताखियूं कंदा रहिया आहिनि जेके बदबख़्त उन्हनि सभिनीनि जे ख़िलाफ़ बाइकाट करणु घुरिजे। छाकाणि जो असांजो सोणो महबूब मदीने वारो साईं आहे उन ते 1,24,000 जंहिं नबी नाज़ कनि महबूब ख़ुदा हुजे वजह कायनात हुजे। हक़ीक़त इहा आहे इन्हनि बदबख़्तनि खे इहा ख़बर न आहे त असांजो सोणो महबूब मदीने वारो साईं आहे उहो सिर्फ़ु असां मुसलमाननि जे लाइ रहमत लिल आलमीन न आहे हू यानी सॼी कायनात जे लाइ यानी अल्लाह जी जेका भी मखलूक आहे उन्हनि सभिनीनि जे लाइ रहमत आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो इन्हनि बदबख़्तनि खे अहिड़े क़िस्म जी हरकतूं न करणु घुरिजनि। छाकाणि त इन सां उम्मत मुसलमान जी दिलि आज़ारी थिए थी। उम्मत मुसलमान हर शइ ते कंप्रोमाइज़ करे सघे थी सोणे महबूब मदीने वारे साईं जी गुस्ताखी ते कतन कंप्रोमाइज़ नथी करे सघे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही रैली मुसलमाननि जो ईमान चेक करण जे लाइ जेके दुश्मन इस्लाम हर वक़्फे वक़्फे सां उहो हिकिड़ो मीटर हणंदा आहिनि चेक कंदा आहिनि कि मुसलमाननि जो ईमान हिन वक़्तु कहिड़ी हालत में आहे। त असां हीअ रैली कढे करे ही रैली तमामु सियासी जमायतनि खां बालातर आहे ऐं एज़ ए मुस्लिम असां पंहिंजे ईमान जे इज़हार करण लाइ निकिता आहियूं कि असां पंहिंजे अक़ीदे जे मथां पंहिंजी जान जी त कोई अहमियत ई न आहे कोई हैसियत ई न आहे। असांखे अक़ीदो एॾो प्यारो आहे ऐं हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस जेकी आहे उहा असांजे पंहिंजे वालिदैन ऐं पंहिंजे बचनि खां वधीक पंहिंजी जान खां वधीक प्यारी आहे। असां इहो पैगाम पूरी दुनिया खे ॾियणु चाहियूं था पिया। अहिड़ी क़िस्म जी जुरत करण वारे खे असां आहे त सरेआम असां चवंदा आहियूं हुनजी सज़ा हिकिड़ी असां क़तल करणु चाहींदा आहियूं ऐं जेको क़तल कंदो आहे असां सभु हुनजा मुरीद हूंदा आहियूं। ऐं अहिड़ी क़िस्म जी हरकत जिथे जिथे कई वेंदी असांजा मुजाहिदीन सरफरोशान जिथे भी हूंदा गैरतमंद उहे हुनजे कट हूंदा ऐं जेको उनखे अहिड़े क़िस्म जे ज़ालिमनि खे ऐं हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान जी में गुस्ताखी करण वारी जुरत कंदो उन जो इंशाअल्लाह ताला जो सिर तन खां जुदा कंदो। ऐं हिन हवाले सां असां रैली कढे करे पूरी दुनिया के पैगाम ॾियण जे लाइ असां निकिता आहियूं। न सिर्फ़ु त फ़क़ति हिन जैकाबाद जहिड़े नंढे शहर में पर हर शहर खां असांजी मुख़्तलिफ़ रैलियूं निकितियूं आहिनि। इहा रैली ख़ुदि हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके इजाज़त हूंदी आहे उहे कढे सघंदा आहिनि बाक़ी कोई नथो कढे सघे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। ही रैली तमाम सियासी जमायतुनि जी तरफ़ खां ज़रूर आहे पर बिलख़ुसूस कोई सियासी रैली ना है। स्पेशली यह रैली हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ातिर कढी वई आहे ऐं असां दुनिया के गुस्ताखनि के बिलख़ुसूस इंडिया के गुस्ताखनि के इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त तव्हां जेको टेम्परेचर चेक कंदा आहियो मुसलमाननि जो त कन खोले ॿुधी छॾो। गैरत मुस्लिम ज़िंदा है हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असां ग़ुलाम ज़िंदा आहियूं ऐं मां पंहिंजे कायद जे पैगाम खे ई फॉरवर्ड कंदुमि। मां पंहिंजे कायद जे पैगाम खे ई अॻिते पहुचाईंदुसि त पूरी दुनिया में अगरि अमन चाहियो था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम करणु सिखो। ऐं असां पाकिस्तान जी गवर्नमेंट खां पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर खां रिक्वेस्ट कयूं था त हाणे सभी हराम खोरियूं छॾे ॾियो। पूरी दुनिया में इन टाइम लबैक या रसूलुल्लाह जो नारो गूंजी रहियो आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त इन दफ़े अरब ममालिक भी ॿाहिरि आया आहिनि ऐं मां पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर के गुज़ारिश कयां थो त ऑफिशियल लेटर जारी कया वञनि। घटि में घटि एतिरी त गैरत जी गोली खायो कि इंडिया जी प्रोडक्ट जो बाइकाट कयो।
इंडिया जी प्रोडक्ट जो बाइकाट कयो मां आम आवाम के भी चाहियां तो इहो तव्हांजे भी हथ में आहे ज़रूरी ना आहे हर कम गवर्नमेंट करे तव्हां पाण भी करे सको था ज़ाहिर आहे अगर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एतिरो मोहब्बत जो इज़हार कयो था घटि में घटि एतिरो तो कयो कि इंडियन प्रोडक्ट फ्रांस जा प्रोडक्ट हॉलैंड जा प्रोडक्ट उन मुल्क जा प्रोडक्ट बंदि कयो ताकि उन्हनि खे ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं इन्हनि माण्हुनि खे फाइनेंशियल लॉस थींदो आहे न इन्हनि माण्हुनि जे लाइ दीन ईमान पैसो ई आहे तॾहिं इन्हनि माण्हुनि जी जेल भॼी पईंदा आहे इंशाअल्लाह अज़ वजल जज़ाकल्लाह ख़ैरा अदाई जीअं त रैली मोहतरम लियाकत लाशारी साहब मोहब्बत रसूल में सरशार थी करे रैली कढी आहे ऐं हिन रैली जो मक़सदु गुस्ताखाने रसूल खे इहो पैगाम ॾियणो आहे त तमामु उम्मत मुस्लमान मुतहिद आहे ऐं तमामु उम्मत मुस्लमान जा जेके बि मुल्क आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे इन जे बुनियाद खे ख़तमु कयो उन जो बहितरीन तरीक़ो आहे त उम्मत मुस्लमान आलमी अदालत में वञे जिते केस दाख़िल करे ऐं गुस्ताखाने रसूल जे ख़िलाफ़ अवां पिटीशन दाख़िल कयो ताकि जेको बि गुस्ताखे रसूल हज़ूर जी गुस्ताखी करे उन जो सिर तलखो ख़त्म कयो वञे इहो ई मुतालबो आहे महिरबानी करे इन जे बुनियाद खे वठो अहिड़ियूं रैलियूं असां रोज़ कढंदासीं उन जो को बि असरु न थींदो त महिरबानी करे अवां आलमी अदालत में वञो थैंक यू सर नाज़रीन हिते मौजूद मुज़ाहिरीन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि इहा ॻाल्हि कई त जेका नबी अलैहिस्सलाम जी शान में इंडिया पारां गुस्ताखी कई वई आहे उनजे ख़िलाफ़ पाकिस्तान गवर्नमेंट खे उन्हनि सां हिकिड़ो सोशल बाइकआउट करणु घुरिजे उन्हनि जूं जेके बि मसनूआत फ्रांस जूं हॉलैंड जूं ऐं इंडिया जूं पाकिस्तान में इस्तेमालु कयूं वञनि थियूं उन्हनि खे ख़तमु कयो वञे ऐं वॾे फॉरम ते जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ वॾे इंटरनेशनल कोर्ट में उन्हनि जे ख़िलाफ़ पेटिशन भी दाख़िल कई वञे त हीउ जेको गुस्ताखी वारो सिलसिलो मुसलसल हलंदो रहे थो इन्हनि खे कंहिं तरीक़े सां ख़तमु कयो वञे कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो जैकब न्यूज़ जैकबाबाद।